कोट गुलाम मोहम्मद ख़बर ईंदा हलूं त कराची खां ईंदड़ एसी कोच में नशे जी हालत में बेहोश नामालूम मुसाफ़िर जी सुञाणप पारो पुट बेदूज़ात मेघवार रहंदड़ ॻोठ गुलाम मोहम्मद हालेपुटो तौर थी वई। कराची खां कोट गुलाम मोहम्मद ईंदड़ कोच में बस वारनि खे बेहोशी जी हालत में मिलंदड़ मुसाफ़िर खे कोट गुलाम मोहम्मद जे मेन गेट ते लाइ पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस मुसाफ़िर खे सिविल अस्पताल खणाए आई, जिते सहाफ़ियुनि पारां सोशल मीडिया ज़रिए ख़बरूं हलाइण खां पोइ माइट सिविल अस्पताल पहुची पारो पुट बेदू मेघवार तौर सुञाणप कई, जॾहिं त ॿिए पासे माइटनि ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त पारो मेघवार कोट गुलाम मोहम्मद खां कराची कमाइण लाइ वियो हो। अॼु एसी कोच में नामालूम नौसरबाज़नि मुबैना नशो ॾेई हिन जी कमायल मज़दूरी जी रक़म फुरे फरार थी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।